इंसान जे अंदरि ॿ बगड़ हूंदा आहिनि, हिकिड़ो भलाईअ जो त ॿियो बुराईअ जो। पर क़ाबिज़ उहो हूंदो आहे जंहिंखे असीं खाराईंदा ऐं प्यारींदा आहियूं। मां बदतमीज़ माण्हुनि खां तमीज़ सिखी आहे ऐं घणे ॻाल्हाइण वारनि खां ख़ामोशी सिखी आहे ऐं बेअदब माण्हुनि खां अदब सिखियो आहे। ज़ालमनि सां गॾु ज़िंदह रहणु पंहिंजी जाइ ते हिकु जुर्म आहे। जाहिल माल जो तलबगार हूंदो आहे ऐं आलिम कमाल जो। ख़ुशामती माण्हू तुंहिंजे लाइ तकबुर जो बाइस आहिनि। 100 दोस्तनि खां उहो हिकु दुश्मन भलो आहे जेको दिलि में नफ़रत रखंदो आहे पर मुनाफ़क़त न। नंढनि ज़हननि में हमेशह ख़्वाहिश ऐं वॾनि ज़हननि में हमेशह मक़सदु रहंदो आहे। हिकु नाकामी जेका शर्मसार करे उहा बेहया कामयाबी खां बहितर आहे। अगरि का छोकिरी कंहिंसां मोहबत करे त ज़रूरी नाहे त हू बदकिरदार आहे।